ख़ूबसूरत ज़िंदगी जो राज़ आहे त दुआ कई वञे ऐं दुआ वरिती वञे। दुआ इबादत आहे, दुआ बरकत आहे, दुआ हिफ़ाज़त आहे ऐं दुआ माफ़ी आहे। दुआ करणु कॾहिं बि न भुलिजो, छो त दुआउनि जी सभिनी खे ज़रूरत हूंदी आहे। जेके माण्हू ॿियनि खे पंहिंजे दुआउनि में शामिलु कंदा आहिनि, दुआ सभिनी खां पहिरियां उन्हनि जे दर ते ई दस्तखत ॾींदी आहे। मुश्किल वक़्त में हमेशह दुआ कई वञे, छो त जिते इंसान जो हौसलो ख़तमु थी वेंदो आहे, उतां खां ई ख़ुदा जी रहमत शुरू थी वेंदी आहे। असां माण्हू कॾहिं बि उहा दुआ न घुरऊं त ॾुख असां ते न अचनि, पर असां दुआ उहा कयूं त इहे असांजा पालणहार असांखे उन्हनि ॾुखनि ऐं तकलीफ़ुनि जे बर्दाश्त करण जी सघ ॾिजां। दुआ जो को बि रंग नाहे हूंदो, मगर दुआ जॾहिं रंग लाहींदी आहे त तव्हांजी ज़िंदगी रंगनि सां भरिजी वेंदी आहे। थोरी इबादत तमामु घणो सिलो ॾींदी आहे ऐं नंढड़ी दुआ अर्श हिलाए छॾींदी आहे। दुआ ज़िबान मां न पर दिलि मां निकिरंदी आहे, छो जो दुआ उन्हनि जी बि क़बूल थींदी आहे जिन खे ज़िबान नाहे हूंदी। इंसान जो मुक़दर एतिरा दफ़ा बदिलबो रहंदो आहे जेतिरा दफ़ा हू अलाह खां दुआ घुरंदो आहे। अगरि घुरणो ई अथव त पंहिंजे रब खां घुरो, जेको ज़िबान ते अचण खां पहिरियां दुआ जी वजह ॼाणींदो आहे। ज़िंदगी त ख़ुदि इबादत आहे, पर शर्त उहो आहे त कंहिंजे कमु अचे। ॻोढ़ा न हुजनि हा त अखियूं एतिरियूं ख़ूबसूरत न हुजनि हा, ऐं ॾुख न हुजनि हा त ख़ुशियुनि जी क़ीमत न हुजे हा। फ़ासिला इंसान खे परे करे छॾींदा आहिनि, मगर सुठा माण्हू हमेशह यादि रहंदा आहिनि, दिलनि में, लफ़्ज़नि में ऐं दुआउनि में। को बि रस्तो न आहे हिकु दुआ खां सवा, ऐं को बि ॿुधे नथो हिकु ख़ुदा खां सवा। इन इहा दुआ सां गॾु हिन हक़ीर खे बि पंहिंजे दुआउनि में यादि रखिजो।